बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नादरीन। अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। शहीद प्रोफेसर अजमल सावंत जा जेके कातिल आहिनि उहे कशमोर कंदकोट पुलिस खां ॾाढा आहिनि। मक़ामी एमपीए खे सिंध जे वॾे वज़ीर जेको टास्क ॾिनो उहो टास्क बि पूरो थींदे नज़र न पियो अचे। सिविल सोसाइटी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुसलसल एहतजाज पई करे, पर कशमोर कंदकोट जी पुलिस विहाणो सेरांदी करे सुम्ही निंड पई करे। कंहिं बि सूरत में बैटरी चोरनि ऐं मोटरसाइकिल चोरनि खे फुल फ्राई कंदड़ एसएसपी खे दबंग नथो चई सघिजे जेसीं ताईं शहीद प्रोफेसर अजमल सावंत ऐं शहीद पुलिस एहलकारनि पुलिस ऑफिसरनि जा कातिल सोगा न थींदा। इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। शहीद प्रोफेसर अजमल सावंत खे 9 ॾींहं अॻु कंदकोट भरिसां सुंदराणी कबीले जे हथियारबंदनि सावंत सब्ज़ोई तकरार जी आड़ में बेगुनाह शहीद कयो। वाक़े खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर जवाबदार कशमोर कंदकोट पुलिस खां ॾाढा बणियल आहिनि। पुलिस रुॻो जवाबदारनि जे ख़ाली घरनि खे थोरो घणो नुक़सानु ॾियण खां पोइ विहाणो सेरांदी करे सुम्ही निंड पई करे। IG सिंध बि कशमोर कंदकोट आयो, पर तंहिं बावजूद बि उन केस में का बि अॻु भराई न थी सघे। इन खां पहिरियां बि असां चवंदा रहिया आहियूं त कशमोर कंदकोट अंदरि इंसाननि जो खून तमामु सस्तो आहे, जवाबदार गिरफ़्तार न थी सघंदा आहिनि। हाई प्रोफाइल केस आहे, सॼी क़ौम एहतजाज कयो आहे, सॼी क़ौम हिकु आवाज़ थी इहो मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, पर हिन वक़्त ताईं शहीद प्रोफेसर अजमल सावंत जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। त इन मां अवां अंदाज़ो लॻाए सघो था त आम हिकु शहरी हिकु ॻोठाणे जे जवाबदारनि खे पुलिस कीअं गिरफ़्तार कंदी हूंदी, कीअं उन्हनि केसनि खे पुलिस सीरियस वठंदी हूंदी। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। उन सां गॾोगॾु जीअं इहो वाक़ियो पेश आयो, तमामु वॾे पैमाने ते सिविल सोसाइटी आवाज़ बुलंद कयो, सोशल मीडिया ते इहो मामिलो हाईलाइट थियो त सिंध जे वॾे वज़ीर कंदकोट मां चूंडियल मक़ामी MP आहिनि, सुंदराणी कबीले जा चीफ सरदार आहिनि, उन्हनि खे घुराए करे सिंध जे वॾे वज़ीर इहो चयो त जवाबदारनि खे पुलिस हवाले करायो, छाकाणि त तमामु घणो अवामी प्रेशर आहे। ज़रिया ॿुधाइनि था त मीर आबिद सुंदराणी सिंध जे वॾे वज़ीर खे इहा यकीन ध्यानी कराई त कोशिशि कबी जवाबदारनि खे पुलिस हवाले कराइबो, पर उन मामले खे बि केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं जेके जवाबदार आहिनि उहे पुलिस वटि पेश न थी सघिया आहिनि ऐं जो टास्क आहे उहो बि पूरो थींदे नज़र न पियो अचे। हाणे उहो आख़िर छो न पियो थिए? छा मीर आबिद सुंदराणी पाण न पिया चाहिनि या जवाबदार उन्हनि जे चवण में न आहिनि? उहो मीर आबिद सुंदराणी साहिबु पाण बहितर अंदाज़ में ॿुधाए सघनि था, पर हिन वक़्त ताईं जे सिंध जे वॾे वज़ीर पारां जेको ॾिनल टास्क आहे उहो टास्क बि पूरो न थी सघियो आहे। हिकु तरफ़ सॼी क़ौम एहतजाज कयो, ॿिए तरफ़ कंदकोट में SSP ऑफिस ॿाहिरियां सिंध यूनाइटेड पार्टी पारां मुसलसल एहतजाज कयो पियो वञे, गेट बंदि करे एहतजाज कयो पियो वञे, पर पुलिस जे कन ते जूं बि नथी चुरे ऐं जवाबदार अञा ताईं कानून जी गिरफ़्त खां आजा बणियल आहिनि। SSP इरफान समो साहिब खे जॾहिं मुक़ररु कयो वियो त वॾे पैमाने ते इहो चयो वियो त हाणे कशमोर में अमन अमान जी सूरत हाल बहितर थींदी। IG सिंध आयो, SSP शिकारपुर खे मुअतल कयो वियो, उनखे उहिदे खां हटायो वियो, पर हिननि खे ॿुधायो वञे थो त शाबास ॾिनी वई आहे। उहा शाबास मूंखे सम्झ अचण खां, मां थोरो इन मामले खे सम्झण खां आरी आहियां त आख़िर कहिड़ी जेको आहे त उन्हनि जी जेका कारकर्दगी आहे जंहिं बुनियाद ते उन्हनि खे शाबास ॾिनी वई आहे। हालत इहा आहे त वॾे जेको आहे त पुलिस ऑफिसर शहीद थी विया, पुलिस एहलकार शहीद थी विया। हिन वक़्त ताईं उन पुलिस ऑफिसरनि जी शहादत में मुलविस जवाबदारनि खे SSP कशमोर इरफान समो साहिबु गिरफ़्तार न करे सघियो आहे। अॼु जेके जवाबदार गिरफ़्तार अॼु पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि, 2 ॼणा ॿिया शहीद थिया आहिनि, उन्हनि जा जेके जवाबदार आहिनि उहे पुलिस सोगा न करे सघी आहे। शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे जेके कातिल आहिनि उहे कशमोर कंदकोट जो SSP गिरफ़्तार न करे सघियो आहे। त मूंखे हैरानगी थींदी आहे त कहिड़े सूरत में उन्हनि खे शाबास मिली आहे, कहिड़े सूरत में उन्हनि खे दबंग चयो पियो वञे, कहिड़े सूरत में इहो चई सघिजे थो त हुननि कशमोर कंदकोट जेको अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर कराए सघिया आहिनि। मुंहिंजी नज़र में SSP कशमोर कंदकोट मुकमल तौर ते नाकाम आहे, छाकाणि त हिन वक़्त ताईं शहीद प्रोफेसर अजमल सावंत जो हाई प्रोफाइल केस हल करे न सघियो आहे। पंहिंजे ई डिपार्टमेंट जे पुलिस ऑफिसरनि जी शहादत में मुलविस जवाबदारनि जो वार बि वंगो न करे सघियो आहे।
पंहिंजे ई पुलिस डिपार्टमेंट जे शहीद एहलकारनि जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघियो आहे, कंहिं बि सूरत में उनखे दबंग नथो अची सघिजे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿिनि बैटरी चोरनि खे, ऐं पहिरीं ॻाल्हि त पुलिस खे उहो कंहिं बि अख़्तियार न ॾिनो आहे त कंहिं इंसान खे उहो पाण जज थी करे फ़ैसिलो कनि, पाण चार ढुक पी करे राति जो वञी करे माण्हुनि खे जेको आहे त फुल फ्राए करे छॾनि। कंहिं बि सूरत में पुलिस खे इहो अख़्तियार न आहे। पर जी मां चयो त कंहिं बि सूरत में दबंग नथो अची सघे। ॿ बैटरी चोरनि खे तव्हां फुल फ्राए करे दबंग नथा थी सघो। तव्हां कंहिं बि सूरत में कंहिं ॿिनि शहरनि ॿिनि मोटरसाइकिल चोरनि खे जेको आहे फुल फ्राए करे दबंग नथा थी सघो। तव्हांखे अगरि दबंग थियण जो शौक़ु आहे, तव्हांखे पंहिंजी वाह वाह कराइण जो अगरि शौक़ु आहे त तव्हांखे शहीद अजमल सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार करिणो पवंदो ऐं इहो जेका कानून जी रिट आहे, जेका पुलिस जी रिट आहे, उनखे बहाल कराइणो पवंदो। अगरि तव्हांखे दबंग थियण जो शौक़ु आहे त तव्हांखे शहीद जेके पुलिस ऑफिसर शहीद थिया आहिनि उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करिणो पवंदो, उन्हनि धाड़ेलनि खे गिरफ़्तार करिणो पवंदो। तव्हांखे उन्हनि पुलिस शहीद जेके अॼु पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि उन्हनि जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करिणो पवंदो। त तंहिं सूरत में तव्हां दबंग थी सघो था। बाक़ी ॿिनि बैटरी चोरनि, ॿिनि मोटरसाइकिल चोरनि खे फुल फ्राए कराए तव्हां आम कंहिं माण्हू खे गुमराह करे सघो था, पर कंहिं बि सूरत में को जेको आहे समझ बूझ वारो माण्हू, को समझ बूझ वारो सहाफ़ी तव्हांखे दबंग नथो अची सघे। जी मां पहिरियों चयो आहे त जेको आहे इरफान समो साहिबु कश्मीर ज़िले अंदरि मुकमल तौर ते नाकाम बि आहिनि। कश्मीर ज़िले अंदरि मुकमल तौर ते जेका उनजी कारकर्दगी आहे उहा ज़ीरो आहे। पर मूंखे हैरानगी इन ॻाल्हि ते ज़रूरु आहे त आई जी सिंध कहिड़ी सूरत में उन्हनि खे शाबाश ॾिनी आहे, कहिड़ी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई न थी सघे। जॾहिं त हाई प्रोफाइल केस उहो हल न करे सघियो आहे, पंहिंजा पुलिस एहलकार शहीद कराए वेठो आहे ऐं उनजा जवाबदारनि खे हिन वक़्त ताईं न गिरफ़्तार करे सघियो आहे। त मूंखे जी मां पहिरियों चयो आहे त मूंखे हैरानगी ज़रूरु आहे त कहिड़ी सूरत में आई जी सिंध उन्हनि खे जेका शाबाश आहे उहा ॾिनी आहे। पर कश्मीर कंदकोट पुलिस खे शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार करिणो पवंदो, छाकाणि सॼी क़ौम जो इहो मुतालबो आहे, छाकाणि सॼी सिविल सोसाइटी जो इहो मुतालबो आहे त शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। अॼु इन प्रोग्राम जे सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। अलाह भाई।